मुझे हबीब अकरम फरमायो हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास खां रिवायत आ इमाम तिरमिज़ी फरमाइन था हाज़ा हदीसुन हसनुन सही 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 हदीस आ। अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो मन क़ाल फिल क़ुरआन बग़ैर इल्मिन जेको बिना इल्म जे कुरान जी तशरीह करण चाहे तो मां मोहम्मद फरमाया तो फलियतबव्वा मक़अदहु मिनन नार उन जो ठिकाणो जहन्नम जहन्नम जे हवाले थींदो बिना इल्म जे। छा आलिम इएं आहिनि 8-8 साल पढ़ी इल्म हासिल करे पोइ वञी को क़ुरान पाक खे सम्झंदा आहिनि। हे बिना पढ़ण जे चवे थो मां क़ुरान सम्झी वञा मां क़ुरान सम्झी वेंदुसि। महबूब फरमाइनि था इहो सम्झंदो त कोन पर रहंदो जहन्नम में हलियो वेंदो। जेकॾहिं क़ुरान खे सही माना में सम्झणु चाहियो था त इन जे लाइ भलो तरीक़ो इहो आहे तव्हां पहिरियां इल्मु पढ़ो आलिमनि जे आॾो गोॾा भञी वियो इल्मु सिखो पढ़ो सम्झो उन खां पोइ क़ुरान पढ़ंदव तव्हांजे लाइ जन्नत वारो रस्तो खुली पवंदो हिदायत खुली पवंदी। बाक़ी जेकॾहिं बिना इल्म जे तव्हां क़ुरान खे सम्झण जी कोशिशि कंदव त पोइ इहो सम्झी न सघंदव रहंदो पोइ ते वेंदव जहन्नम ॾे।